असांजी सिंधी या उर्दू ॿोलीअ ते अरबी ऐं फ़ारसी जो तमामु घणो असरु आहे। केतिरा ई अहिड़ा लफ़्ज़ जिन खे अॼु असां पंहिंजी ॿोलीअ जो सम्झूं था उहे दरअसल अरबी या फ़ारसीअ जा आहिनि। क़ुर शरीफ़ पढ़ण करे असांखे केतिरनि ई अरबी लफ़्ज़नि सां वाक़फ़ियत थिए थी ऐं अहसासु थिए थो त असांजी ॿोलीअ में केतिरा ई अरबीअ जा लफ़्ज़ शामिल आहिनि। स्कूल जे ॾींहंनि में फ़ारसी मुंहिंजो सब्जेक्ट न हुयो। रिटायरमेंट बाद याने 60 सालनि जो थियण खां पोइ जॾहिं पहिरियों दफ़ो ईरान घुमणु वियुसि त मूंखे सख़्तु हैरत थी त फ़ारसीअ जो पिणु असांजी ॿोलीअ ते तमामु घणो असरु आहे। वेंदे काशीअ जहिड़ो लफ़्ज़ जंहिंखे आउं निज सिंधीअ जो सम्झंदो हुउसि, नंढे हूंदे खां काशी पंहिंजे ॻोठ हाला में ठहंदे ॾिसंदो हुउसि, मूं उहो ई थिए सम्झो त काशी लफ़्ज़ तोड़े हुनर जो वास्तो सिंध सां बल्कि असांजे ॻोठ सां आहे। पर ईरान पहुची ख़बर पई त काशी न फ़क़ति फ़ारसीअ जो लफ़्ज़ आहे पर उहो हुनर ईरान खां असां वटि पहुतो आहे। अहिड़ी तरह केतिरा ई अंग्रेज़ी लफ़्ज़ असांजी ॿोलीअ में शामिल आहिनि जिन लाइ उहो अहसासु ई नथो थिए त उहे कंहिं धारी ॿोली अंग्रेज़ीअ जा आहिनि, जीअं गिलास, रेल, फिल्म, पेन, हॉल, होटल, वाच, बोतल, बस ऐं रोड वग़ैरह। अहिड़ा समय बल्कि हज़ारे लफ़्ज़ असांजी ॿोलीअ में शामिल आहिनि। ज़ाहिर आहे त 200 सालनि खां मथे अंग्रेज़नि असांजे मुल्क ते हुकूमत कई, सो उन्हनि जी ॿोलीअ जो असांजी ॿोलीअ ते असरु त ज़रूरु पवणो हो। ॿियो त ठहियो, पर तुर्की ज़बान जा बि केतिरा ई लफ़्ज़ उर्दू तोड़े सिंधीअ में अची वञनि था। तुर्कनि जे सल्तनत उस्मानिया जी त अरब मुल्कनि ते बि हुकूमत रही, सो तुर्कनि जी ॿोलीअ जा लफ़्ज़ अरबी ऐं फ़ारसीअ में बि अची विया आहिनि। असां वटि तुर्क ॿोलीअ जा लफ़्ज़ जेके आम इस्तेमालु थियनि था कुझु हिन रीति आहिनि: दरिया, दीवार, भित, चकमक, कैंची, यलगार, एलची, अताशी, ज़ंजीर, आपा, बाजी, जानम, वींदे, छित ऐं वेलण, तमगो, खरबूज़ा, पहलवान, आरज़ू, ख़्वाहिश, बारूद, बारूद, अक्स, अदालत वग़ैरह वग़ैरह। असां जॾहिं अंग्रेज़नि ऐं संदन ज़बान अंग्रेज़ी जी ॻाल्हि था करियूं त असां खां उहो विसरियो थो वञे त अंग्रेज़ त असां वटि 1600 धारे अचणु शुरू थिया हुआ, पर पोर्चुगाली त 1498 में वास्को ड गामा जे इंडिया पहुचण सां अचणु शुरू थी विया हुआ ऐं गोवा, गुजरात, मुंबई वींदे ठटे ताईं जंहिं पहिरीं यूरोपी क़ौम जो असां वटि असरु रसूख़ रहियो उहा पोर्चुगाली हुई। अंग्रेज़ी ॿोली जा लफ़्ज़ त असांजे सिंधी या उर्दू में पोइ आया। उनखां अॻु 1 सदी त पोर्चुगाली ॿोली ॿुधी वई थिए। पोर्चुगाली ॿोलीअ जा लफ़्ज़ न फ़क़ति असांजे ॿोलियुनि में अची विया हुआ पर अंग्रेज़ी में पिणु उहे आया हुआ। एतिरे क़दुरु जो पोर्चुगालियुनि जी मलाया ऐं मकाऊ चीन में हुकूमत हुजण करे मलई ऐं चीनी ॿोलियुनि में बि केतिरा ई पोर्चुगाली लफ़्ज़ अची विया। मलईअ में अंग्रेज़ीअ जा बि अनेक लफ़्ज़ शामिल आहिनि पर उहे अटकल 100 सालनि बाद अंग्रेज़नि जी हुकूमत दौरान आया। पोर्चुगाली लफ़्ज़नि जो थो सोचिजे त हैरत थी थिए जो उहे लफ़्ज़ एॾो त असांजी ॿोलीअ जो हिसो थी विया आहिनि जो यकीन ई नथो अचे त उहे के धारियुनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ आहिनि। ख़ासि करे पोर्चुगाली ज़बान जा नमूने ख़ातिर कुझु पोर्चुगाली लफ़्ज़ हेठि ॾिजनि था। अलमारी पोर्चुगाली लफ़्ज़ आरमारियो मां निकितल आहे। मेज़, मेसा, पादरी, पादरी, स्कूल, स्कोला, टांकी, टांकी, ट्रॉल, तालिया, तोल्हा, सपाटो, चौंपल, सपाटो, फीथ मापण जी, फीता, वेरांडो, वेरांडो, कोबरा, वासिंग नांग पोर्चुगाली लफ़्ज़ कोबराडी काफिलो फण वारो नांग जो शॉर्ट फॉर्म आहे। अंग्रेज़ी जो लफ़्ज़ लांच, ॿेड़ी पोर्चुगाली लफ़्ज़ लांचा मां निकितल आहे। अंग्रेज़ी लफ़्ज़ मंगो पोर्चुगाली लफ़्ज़ मंगा मां निकितल आहे जेको मलाया हुकूमत दौरान पोर्चुगालीअ में मलई ॿोलीअ मां आयो, जो मलई माण्हू अंब खे मंगा सॾनि था। वेंदे अंग्रेज़ीअ जो लफ़्ज़ मास्कीटो पोर्चुगाली लफ़्ज़ मां निकितल आहे जंहिंजी माना नंढड़ी मख आहे। केतिरनि खे हैरत थींदी त सिंधीअ में इस्तेमालु थींदड़ लफ़्ज़ पटाटा पोर्चुगाली लफ़्ज़ बटाटा मां निकितल आहे जंहिंमां अंग्रेज़ी लफ़्ज़ पटाटो थियो। यादि रहे त पटाटा ऐं टमाटा एशिया, अफ्रीका या यूरोप जी सब्ज़ी न आहे पर उहा ॾखण अफ्रीका जे मुल्क ब्राज़ील जी आहे जितां पोर्चुगालियुनि 16वीं सदीअ में असां वटि आंदी। नीग्रो जेको लफ़्ज़ असां वटि या अंग्रेज़ीअ में अफ्रीका जी शीदीअ लाइ इस्तेमालु थिए थो उहो बि पोर्चुगाली आहे जंहिंजी माना कारो आहे। अननास मेवो साउथ अमेरिका खां असां वटि पहिरीं मलाया में ऐं पोइ इंडिया में पहुतो। अननास खे ब्राज़ील जे असुली रहाकुन नाना सॾियो थिए जंहिंखे पोर्चुगालियुनि अननास सॾियो ऐं असांजे माण्हुनि पोर्चुगालियुनि खां उहो नालो ॿुधी अननास सॾियो ऐं मलई माण्हुनि नानास सॾियो। हिकु ॿियो मेवो जंहिंखे सिंधीअ या उर्दूअ में संगतड़ो सॾिजे थो उहो पिणु इंडिया में पोर्चुगालियुनि आंदो जंहिंखे हिननि संतरा सॾियो थिए।
पोर्चुगालिन ॾखण अमेरिका जे उन मेवे जो नालो पोर्चुगाल जे हिकु शहर संतरा तां रखियो जेको पोर्चुगाल जे गादीअ वारे शहर लस्बन जे भरिसां आहे, जिते उहो मेवो तमामु घणो पोखियो वियो थिए। उहो ईअं आहे जीअं असां वटि हिकु क़िस्म जो ॾाढ़ूं कंधारी सरिजे, अहिड़ी तरह चणा छोला काबली सरिजनि था। अंब दुसहड़ी इंडिया जे शहर नाले सरिजे थो। पपीयो ख़ासि करे उर्दूअ में पपीतो सरिजे थो। उहो मेवो पिणु ॾखण अमेरिका ख़ासि करे कैरेबियन समुंड वारे ॿेटनि जो आहे, जंहिंखे पोर्चुगालिन गवा इंडिया ऐं मलाका मलाया मां आंदो, जिते संदन हुकूमत हुई ऐं पोर्चुगाली ॿोलीअ में उनखे पपिया सॾिन। अलमारी त पोर्चुगाली लफ़्ज़ आहे, पर चाॿी कुंजी पिणु पोर्चुगाली लफ़्ज़ चावी मां निकितल आहे। गुजरातीअ में त उनखे चवनी चावी। कपिड़नि खे लसो करण वारी इस्त्री पिणु पोर्चुगाली लफ़्ज़ इस्त्रार मां आहे। बाल्टी लफ़्ज़ बि पोर्चुगाली लफ़्ज़ बाल्दी मां निकितल आहे। सिंधीअ में त सॾिनी बारदी। अहिड़ी तरह ईसाइनि जी इबादतगाह चर्च लाइ असां वटि गर्जा पोर्चुगालिन मशहूरु कयो, जंहिंखे हिननि गिरेजा सॼो थिए। अहिड़ी तरह सासर या प्लेट लाइ जेको लफ़्ज़ पिर्च असां इस्तेमालु करियूं था, उहो पोर्चुगाली लफ़्ज़ पेरिस मां निकितल आहे। असां वटि सिंधीअ में ड्रम लाइ इस्तेमालु थींदड़ लफ़्ज़ पीप आहे, या उर्दू में पीपा, जेको पोर्चुगाली लफ़्ज़ पीपा तां वरितल आहे। अहिड़ी तरह असां वटि इस्तेमालु थींदड़ लफ़्ज़ नीलाम, पघार ऐं फालतू एक्स्ट्रा लफ़्ज़ पिणु पोर्चुगाली ॿोली जा आहिनि।